नाज़रीन, सुल्तानपुर कैंट थाने की हद में वधंदड़ बदअमनी और चोरन हथा भूरल मलिक के कत्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वाटसन और इलाके वासियों एहतजाजी मुज़ाहिरो किया है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है परवेज़ अहमद इंढड़। जी परवेज़ अहमद। सुल्तानपुर ऐं भरपासे जे इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ इलाइक़े जे सियासी समाजी अॻुवाणनि सुल्तानपुर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त खेनि जो छा चवणु आहे। सुल्तानपुर थाने जी हद में काफ़ी वक्त खां वठी ॾोह थींदा रहनि था। हिन खां अॻु में अब्दुल मजीद आराई उनखे राति जो चोरनि क़तल कयो। मोहम्मद इकबाल जूने जो उनखे चोरनि क़तल कयो। ही ॿ रातियूं अॻु में भुरल मलिक खे चोरनि क़तल कयो। सरे आम हिते जुआ हले थी, हिते शराब पानी वांगुरु पीतो वञे सुल्तानपुर में, ऐं पुलिस खे सॼी ख़बर आहे, कंहिंखे चवण वारो कोन आहे। हिन एहतजाज जो मक़सद इहो आहे तालक़े पनियाकल जी कैंट थाने जे हद में बदअमनी तमाम हद खां वधी वई आहे। असांजो जेको हे अॼु मक़सद आहे, जेको प्रेस क्लब ते असां हाज़िर थिया आहियूं, जेको ॿ रातियूं अॻु में मल्क बिरादरी जो चङो मुड़ुस जेको चोरनि जी मुज़ाहमत में क़तल थी वियो आहे। पुलिस आहे इहो अघोर निंड में सुती पई आहे। न उहे जेके असल क़ातिल आहिनि न उन्हनि खे गिरफ़्तार करे थी। असां मुतालबो कयो था त उन जा जेके असल क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार करे उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। असांजो ही एहतजाज ख़ुसूसन कैंट थाने जी हद में वधंदड़ चोरी जेका ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, इहो ई मुतालबो आहे त नाअहल SHO जंहिंजे अचण सां ई एतिरी बदअमनी वधी वई आहे। ॿ रातियूं अॻु में जेको क़तल थियो आहे उन जो को बि हिन वक़्त ताईं को रद्द अमल न निकितो आहे। असां त इहो ई सम्झूं त पुलिस उन्हनि सां ॿधल आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त हिन नाअहल SHO खे हटायो वञे। कैमरामैन फराज़ अहमद इंढड़ सां गॾु परवेज़ अहमद इंढड़, आवाज़ TV, सुल्तानपुर।